अस्सलाम वालेकुम क्यों तव्हां सब उम्मीद है खैरियत सां हूंदो। अॼु असीं ठाहियूं था बिरयानी है ना। हाँ जी। बिरयानी चओ पुलाव चओ पर असीं चांवर ठाहियूं था। ॾिसो तव्हां सोचींदा पिया हूंदो घर में एॾो पिया ठाहिनि। न लाइट आयो भाउ माण्हुनि खे ख़बर पए त ट्रांसफार्मर राति फाटी वियो पोइ बि बर्फ़ असीं पाण गरम पाणी पिया पियूं। ख़ैर हिनखे छॾियो वॾियूं अॼु असांजियूं आयूं आहिनि कल्ह घुमण सो वरी उन ते अकी चयो त मानी पचाइण खां सही आहे माण्हू गोश्त में बिरयानी ठाहे त हा मानियूं पंहिंजो पाण ईंदियूं आहिनि पचाईंदियूं आहिनि कंदियूं आहिनि पर थी चयो मुंहिंजी बि दिलि पई चई मुंहिंजो थी ज़िंदगी में भले तुंहिंजो ॿियो कमु सुठो हुजे न हुजे तूं जेको इहो आहे न चांवर सुठा ठाहींदी आहिनि उहे वेठा त अॼु मज़े सां खाऊं। सही है वीडियो कोन्हो त भला हिन बहाने वीडियो तो भरूं। हाणे तव्हां चांवर अहिड़ा वीआईपी था ठहनि तव्हां ॾिसिजो लाज़मी वीडियो खे फुल ॾिसिजो अधु में ॾिसियो भॼियो वञो माण्हू सॼो वीडियो दाग असांजो थी वियो गोल्डन थी वियो। आलू ऐं गोश्त पानी टमाटा हाणे भले टमाटो जेके पंहिंजो पाणी छॾींदी ऐं अचां ठीकु आहे असां वरी अधी खे फासाए छॾियो थूम हुन खां बि कुटरायूं। हाँ जेको रंधिणे में अचे थो न थी हुनखे सीड़ाईंदी वांदो त मोकिलींदी कान वापसि हिन में तरह के थूम कुटियूं पिया। अॼु तूं त कंहिंखे कोन्ह थी पछकी मुर्गे जेके महिमान अचंदा उन्हनि खे वठी वञे हीअ त ख़ैर महिमान कोन आहिनि पर ॿिया महिमान अचंदा उनखे इहा कोन्ह थी पछके हिकिड़ी पुड़ी मसाले जी दाग में विझूं था सही आहे बिरयानी मसालो वरितो अथऊं ऐं हिकिड़ी वरी आख़िरी में विझंदासीं ॿई गॾु विझे न ॿी वरी चल विझंदा आख़िरी में न ॿ गॾु हिकिड़ी आख़िरी जो दम ॾींदसि न वरी चटपटो थींदो। हा करे वे हिन पेट में सुर विझी छॾी टे तो का दाल भी को सीधी टिकायो हा कुटिजी वियो हा सही आहे हाँ जी पहिरीं ही विझां ये विच त पोइ ताण अदरक खे थूम माण्हू विझे थो त ज़ाइको हिकारी भलो थी वञे। अच्छा हाँ वरी दाणा हमारे कुटियल दाणा वठी ईंदी करे वरी सॼा वठी अचे मूंखे सॼा था वणनि अमांखे कुटियल असां वरी सॼा वरी कुटियल खुशबू अचे हा मूंखे करे ईअं कर ईअं मूंखे ईअं ढकड़ो ॾेई छॾियो अकेलो रुखो खायां ऐं पोइ भत जो मसालो आहे त वरी ॿिए चकर चाढ़िजां। हा हाणे विझंदासीं हेठि हा दी विच में अभी चए कड़ा चावल न कजा मुझे हाँ कड़ा कोन थी गया तो मिर्च विकी है ना थोड़ा पानी विझूं कड़े दो हाँ मसालों के चमड़े देख के थोड़ा पानी विझा हाँ बिस्किट भलो थी
हाणे विझूं था अधु हणा बस बस इतना कोड़े ॿारनि खे मुंझाए छॾियो अथनि कम वठी वठी मुझे कम चेक कयो मसालो लॻे पियो त वरी गैस घटि न थी कयां पाणी विझंदी वञां खुशबू अचे पई अचे ही चांवरनि जो पाणी बोतल जो पाणी ॾियो असांखे हिकिड़ा वठा घटि घटि सां पूरे पानी घट घट सां तो लटे वाला कर कर सके कोई नहीं ऐसे अम्मा चंदिया जेतिरा चांवर न ॿ गुना पाणी विझो ऐं वरी ॿ गुना कोन विझंदी आहियां हिकिड़ो गुना विझंदी आहियां न हुअण घटि लूण ई पछाड़ी में थी विझे जो स्टाइल आहे लूण विझई आख़िरी में बोर में छो त पहिरीं विझां थी न पोइ बोर सॼो मसालो पाणी जहिड़ो थियो वञे रखिया आहिनि चांवर बि धोता पिया आहिनि हा मूंखे हिन ॻाल्हि ताईं ख़बर थी अचे कहिड़ी ॻाल्हि तां हाणे मूं पाणी सभु विझी छॾियो हाणे वरी चवनि था त मूंखे ॾियो बोर ॾियो पोइ मुंहिंजो भत ई ख़राबु थियो वञे तूं बराबरि रस ॾी न कढी रस उहो त ॾींदीसां न मुंहिंजा चांवर ख़राबु थिया न त पोइ हिन जो ख़ैरु कोन्हे अचे हाणे असां चांवर था विझूं दस करा पए ॿ मास्टर शेफ वेठा आहिनि जीअं हिकिड़े झंग में ॿ शींहं नथा रही सघनि न हिते हिकिड़े रंधिणे में ॿ मास्टर नथा ठही सघनि मूंखे हिननि खां नंढी आहियां पोइ बि मूंखे तानी मारती हुई मूंखे ताना हणंदियूं आहिनि ॿई भेनरियूं हिननि हीअं न चढ़ हीअं न चढ़ वरी चाढ़ींदसि वाह इहो असां सेखारियो मूंखे कुझु बि कोन सेखारियो दादा सही आहे पाण तोखे सीख ॾी न ॾियूं मूंखे कंहिं कोन सेखारियो आउं पाण सिखी आहियां हिननि खे ॾिसी ॾिसी सही मूंखे कंहिं कोन सेखारियो आहे असल ॻाल्हि ही जिजनि थियूं अम्मा खां थोरो सभु सामान थोरो थोरो था विझनि इन लाइ ऐं आउं बि ॾियांदी अम्मा खां पर आउं वरी थोरो घणो थी भायांसि गोश्त सभु 140 हाँ जेको आहे भत रेडी आहे ऐं मुंहिंजो भत रेडी कोन्हे भत में पाणी आहे जेको मूं मोटर हलाए ऐं विधो आहे हाणे ॿियो चांवर असांजा रेडी थियनि अञा असांखे लॻंदा 15 मिंट ई पाणी सॼो चांवर पी वेंदा पोइ जेको आहे सो आउं हिनखे ॾींदसि दम शुरू अचे पई न शुरू बिल्कुलु अचे पई हाणे असां हिकिड़ी लास्ट पुड़ीअ सां जीअं केर चोर खणी वियो कारो चोर खणी हींअर छा चोर पियो अथई विच में कारा बदनाम मुंहिंजे 10 रुपए टको न खपे 10 रुपए जो मसालो हाणे असां हिनखे विझूं था जा आर जा पार भत जा कारो थींदो जो अचो थींदो पेट में सूर लॻ पवंदो कॾहिं बंदि थिए छॾियूं था पाणी सुके तैयार थी वियो हा तैयार थी वियो तुंहिंजी बूटी मथां रखी अथमि ॾियांसि थी ढक हाणे सिधम यस ठीकु आहे ॾिसंदासीं 15 मिंटनि खां पोइ फाइनल तैयार थिए बसि तैयार थी वियो छॾ फाइनल लुक खे